दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 33 हिकु ज़बरदस्त पेशकश नाल प्रोडक्शन जी। हीअ 2000 ईस्वी में रिलीज़ थियल आहे ऐं हिन में तमामु बहितरीनु गीत आहिनि। जीअं त मुंहिंजी पसंदि जो गीत आहे तूं जंहिंखे रोज़ रुआरींदो हुएं उहो आशिक़ शहर छॾे वियो आहे। ज़बरदस्त कलाम आहिनि ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, उहे शामिलु कयूं। पहिरियों दोस्त आहे बाबर लाखो, हिन लिखियो आहे त ये कैसेट मैंने ली थी, एल्बम सुना है सुपर हिट धमाल। ठीकु आहे, महिरबानी कमेंट्स कयो। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। हिन में पहिरियों दोस्त आहे शहबान सोलंकी साहब, नाइस वीडियो। बादशाह अहमद सोलंकी ग्रेट वीडियो। माशूक अहमद नाइस वीडियो, वॾी महिरबानी वॾा लख कुर्ब। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि, उन्हनि जा बि कमेंट्स आयल आहिनि। पहिरियों दोस्त आहे शहबान सोलंकी, आल धमाल सुपर हिट है। आशिक़ अहमद सोलंकी एल्बम 32 ज़बरदस्त। हसन अहमद महर एल्बम 32 धमाल तमामु बहितरीनु आहे ऐं हीअ तमामु बहितरीनु एल्बम आहे 33 दोस्ती। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में को बि गीत शामिलु न आहे। ऐं जेके बि हिन एल्बम में कलाम आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं जेके बि हिन में शाइर आहिनि उहे शाइरनि जा नाला ॿुधाईंदासीं। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं हिकु ज़रूरी ॻाल्हि, इन्हनि माना हिन जेको 2000 हाणे साल हले थो पियो हिन एल्बम जो, हिन वक़्तु 25 आहे, पर इन सालनि में त शमन अली मीराली जा एल्बम 5 बि ईंदा हुआ। 5 एल्बम हिकु जाइ ते मतिलबु 2 एल्बम कंदा हुया। जीअं नेक्स्ट एल्बम माना हिकिड़े खे पज़ीराई मिलंदी हुई त महीने या 2 महीननि खां पोइ उते ई वरी माना ॿियो एल्बम छॾींदा हुआ ऐं धमाकेदार एल्बम हूंदा हुआ शमन जा। हाणे 32 धमाल त खणी ख़ासि एतिरो न हुयो। 33 ज़बरदस्त एल्बम ईद ते ही ख़ासि ईद ते एल्बम आयल आहे। ऐं हाणे ॾिसो न, हाणे ही 33 एल्बम आहे। 29 एल्बम 2000 में, 30, 31, 32, 33, 34, 35 एल्बम 2001 में आहे। ऐं हिन दौर में ज़बरदस्त एल्बम हलंदा हुआ। शमन अली मीराली, फौज़िया सुमरो, जलाल चांडियो, मंजूर सखीराणी, अहिड़ा फ़नकार, सरमन सिंधी जहिड़ा। सरमन सिंधी त हिन दौर में गुज़ारे वियो हो, पर कुझु साल अॻु में जी ॻाल्हि आहे त माना ज़बरदस्त हलंदा हुया हीअ एल्बम। हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत वहीद अकड़े लिखियो आहे, ईद जे तोहफ़े सां शुरूआति पंहिंजी थी पिरी, इन ई बहाने मुलाक़ात पंहिंजी थी पिरी, होरियां होरियां। ऐं इहो इंडियन धुन ते आहे। उनखां पोइ वहीद अकड़े जो वरी ॿियो कलाम आहे जेको आऊं ॾाढे शौक़ सां ॿुधंदो आहियां, उहो आशिक़ शहर छॾे वियो आहे, तूं जंहिंखे रोज़ रुआरींदो आहे। उनखां पोइ ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे, सॼो सॼो ॾींहुं वसे मींहुं मुंहिंजे अखियुनि मां पिरी। उनखां पोइ आहे सिराज शाह जो कलाम आहे, कंहिंजो त ॾुखु आहे जेको पीआरे थो, कॾहिं खिलाए थो कॾहिं रोआरे थो, रोज़ानो जीआरे ई मारे थो। उनखां पोइ ॿियो कलाम आहे बिलाल ओठो जो कलाम आहे, दरीअ मां चिठियूं तूं ॾींदो हुएं लिकाए, उहे ॾींहं तोखां विया सॼण मोकिलाए। ज़बरदस्त गीत आहे बि। ऐं उनखां पोइ आहे शेर मोहम्मद जमाली जो कलाम आहे बलोची, थई गो भजिया मंद जुज़ां। हाणे इन जो मतिलबु आहे त थई गो भजिया मंद जुज़ां, माना मूंखे बि वठी हल, तूं वञे थो त मूंखे बि वठी हल। शायदि इहा ई अथसि माना। वधीक हाणे को दोस्त बलोच ॾिसे थो वीडियो ॿुधे थो त कमेंट में मूंखे जवाबु ॾिए हिन जो। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे हिकु परदेसी माण्हूअ सां मूं अखियूं अड़ाए छॾियुमि, हीअ हबीबुल्लाह जी शाइरी आहे। उनखां पोइ आहे गुलाम कादिर घायल जो कलाम आहे, तुंहिंजे ज़ुल्फ़नि जी हसी शाम शल नसीब थिए। उनखां पोइ आहे मुख़्तियार शाह जो कलाम आहे, मां जेसीं अखियुनि सां पंहिंजो यार न ॾिसंदुमि। दोस्तों एल्बम पूरो थी वियो आहे। ऐं जीअं दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु करे ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिए असांखे, त असां अहिड़ा वीडियो ठाहींदा रहूं।
पंहिंजे दोस्तनि ते शेयर करे जेके अहिड़ा वीडियो ॾिसणु चाहिनि था।